सखर जे गोलीमार वारे इलाइक़े ॻोठ करीम बख्श शेख में मुड़िस ऐं ॾेरनि समेत 7 जवाबदारनि 5 ॿारनि जी माउ ते वेश्याणो तशद्दुद करे बेहोशी वारी हालत में सखर सिविल अस्पताल दाख़िल। पुलिस औरत बादशाह ज़ादी जे मुड़िस अब्दुल वहाब शेख खे गिरफ़्तार करे वरितो। औरत जे वालिद ऐं ॿारनि जो जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। तफ़सीलनि मूजिब सखर जे साइट एरिया थाणे जी हद गोलीमार वारे इलाइक़े ॻोठ करीम बख्श शेख में घर जी मामूली ॻाल्हि तां जवाबदार अब्दुल वहाब शेख, रबन नवाज़ शेख, वसीम शेख, सद्दाम समेत 7 जवाबदारनि लठियूं हणी 5 ॿारनि जी माउ मिसमात बादशाह ज़ादी शेख धी वकील शहज़ादो शेख खे मथे ऐं जिस्म ते लठियूं हणी मरणी करे छॾियो। इतलाउ मिलण ते वालिद औरत जे भाउ पहुची विया साइट एरिया थाणे ते वाक़े जो इतलाउ ॾिनो, जंहिं बाद पुलिस पहुची हिकु जवाबदार अब्दुल वहाब शेख खे गिरफ़्तार करे वरितो। ज़ख़्मी औरत खे बेहोशी वारी हालत में सिविल अस्पताल दाख़िल करायो वियो, जिते खेसि रत जूं उल्टियूं ऐं नक मां रस जारी हुई। डॉक्टर तरफ़ां ज़ख़्मी औरत जो इलाज करण शुरू करे छॾियो। असां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, आईजी सिंध, डीआईजी सखर, एसएसपी सखर ऐं आला अख़्तियारनि खे अपील था करियूं त समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कराए इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची